क़ुरान जी तालीम विसारण जी लाइ, क़ुरान जी तालीम हमेशा हमेशा जे लाइ आहे। हाणे इहो जेको ॻाल्हि तक़रीबन दोस्तनि कई आहे, उहा ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। असांजे लाइ अल्लाह ताला जे असांखे पैदा कयो आहे, असांजो ख़ालिक़ आहे, उन खे ख़बर आहे त इंसान कीअं सही हलंदो। उन जे सही हलण जे लाइ उन हिकिड़ो बुकलेट, हर किताब जेका मशीन हूंदी आहे न, उन सां हिकिड़ो बुकलेट हूंदो आहे। उहो बुकलेट जेको आहे इंसान जी मशीनरी जो अल्लाह ताला जेको आहे उहो क़ुरान जी सूरत में मोकिलियो आहे। ऐं उन जो अमली नमूनो वरी जेको आहे, प्रैक्टिकली जेको आहे, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे। शदादकोट गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज शदादकोट तरफ़ां 12 फरवरी 2026 ते इंतिहा पसंदी जी रोकथाम जे आलमी ॾींहं जे हवाले सां हिकु आगाही लेक्चर प्रोग्राम मुनतक़िद कयो वियो, जंहिं में कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल ख़ालिद हुसैन खटियाण, प्रोफेसर सलाहुद्दीन सूमरो, प्रोफेसर नज़ीर अली भट्टी, प्रोफेसर अब्दुल रशीद चांडियो, प्रोफेसर सलीम रज़ा मीरानी, प्रोफेसर नज़ीर अहमद सूमरो, प्रोफेसर अतहर अली मंगी ऐं ॿियनि चयो त इंतिहा पसंदी समाज लाइ हिकु वॾो ख़तरो आहे, जेका न सिर्फ़ अमन खे मुतासिर करे थी, पर नौजवान नसुल जी सोच ऐं तरक़ी ते बि मुनफ़ी असर छॾींदी आहे। उन्हनि वधीक चयो त तालीमी इदारा इंतिहा पसंद जे ख़ात्मे ऐं बर्दाश्त जे फ़रोग़ लाइ अहम किरदारु अदा करे सघनि था। हुन वधीक चयो त इंतिहा पसंद जे सबबनि, उन जे नुक़साननि ऐं उन जे रोकथाम लाइ गॾियल कोशिश जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। हुननि चयो त मुआशिरे में अमन अमान, रवादारी, बर्दाश्त ऐं समाजी हमआहंगी खे हथी ॾियण जी अहम ज़रूरत आहे। हुननि चयो त नौजवाननि खे मुस्बत सोच अख़्तियार करणु, नफ़रत ऐं तशद्दुद खां पासो करणु ऐं तालीम ज़रिए समाज में सुधार आणण जी ज़रूरत आहे। मुक़रिन चयो त इंतिहा पसंद जी रोकथाम जो आलमी ॾींहुं हर साल 12 फरवरी ते मल्हायो वेंदो आहे, जेको अक़वामी मुतहदा जनरल असेंबली पारां 2022 ईस्वी में ऐलान कयो वियो। हुन ॾींहं जो मक़सदु दुनिया भर में दहशतगर्दनि ऐं इंतिहा पसंदनि ख़िलाफ़ शऊर बेदार करणु ऐं अमन जे क़याम लाइ गॾियल हुकूमत अमली अख़्तियार करणु आहे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।